वॾो माण्हू साईं काजी फज़लुल्लाह जीअं मौलाना जान मोहम्मद वॾो माण्हू तीअं काजी वॾो माण्हू मूंखे उन चयो त काजी फज़लुल्लाह जे औलाद काॾांसि न शादी कोन्हासि इन करे उन ॾाड़ ते ठाहे बिल्कुलु सही हाणे उन खां पोइ मां मोदी साहिब जे ॾाड़ ते बि कयो जॾहिं ईअं हुन ते नालो कोन हो पर पोइ पंहिंजे नाज़िम जो सपोर्ट पासे पर उन्हनि सां वाइदो इहो कयो त असां तव्हांजे रेलवे पार्क ठाराईंदासीं ऐं माण्हुनि खे थोरो सॼे बीमार हिते सुबेदार अटेंडेंस सुबेदार होटल त कोन जी होटल त हुनखे वसियत त कान्हे का ॿी ॻाल्हि इहा आहे ॿी हिस्ट्री इहा आहे त वापडा जो हाउस आहे जेको उहो सॼी म्यूनिसिपैलिटी जी प्रॉपर्टी आहे छा लाइ त पाकिस्तान खां अॻु में 1940 में ताईं म्यूनिसिपैलिटी बिजली हलाईंदी त उहा बिजली असां उहो जेको लख फुट आहे उहो सॼो म्यूनिसिपैलिटी हिनखे ऑन रिकॉर्ड जेको आहे सो सिटी सर्वे में उन में रिकॉर्ड आहे 1 लख फुट आहे उहो म्यूनिसिपैलिटी आहे जंहिंमें वापडा हाउस आहे उहो बि ठाहे सघनि था तव्हां वठो आहे भला हिकु लोगो शेड पई आहे तव्हां क्वार्टर ठाहिणा त तव्हां उते त शहरनि खां मशवरो त कयो आहे कंहिं पुराणे माण्हू खे सलाह तव्हां वठो आहे त बाबा किथे साईं झुकण दरे खां अलाइड टेक्सटाइल मिल उहो अलाइड टेक्सटाइल मिल जी 200 जरेब ज़मीन आहे उहा ख़ाली पई आहे उहा ज़मीन वरिती ख़ैरमोहन शेख मरहूम अयाज़ सूबरे साहिब ऐं टियों भाई वारा उहो जंहिंजो पंप जो हुयो ग्रीन पैलेस इहो उन्हनि वरिती उहा ज़मीन ख़ाली पई आहे पोइ विकिणण जे कोशिशि में अञा कोई वठे नथो जिते हाणे तबलीग इज्तिमा थियो